अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। सीनियर ऐं नौजवान क़यादत खानवान प्रेस क्लब में गॾिजाणी थी, जंहिंमें प्रेस क्लब जे सरपरस्त आला सीनियर सहाफ़ी हाकिम कुंदर सदर अब्दुल हफ़ीज़ सहतो जी सदारत में गॾिजाणी थी। गॾिजाणी जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां कई वई। गॾिजाणी प्रेस क्लब खानवान जे सहाफ़ियुनि भरपूर शिरकत कई, जंहिंमें सैयद शौकत अली शाह, वक़ार कुंदर, इक़बाल अहमद सहतो, अला बख्श कुंदर, शहजाद सहतो, आमिर मीमुन, मोहम्मद मूसा कुंदर, आजिज़ इम्तियाज़, नूह पोटरो ऐं परवेज़ हुसैन भंड समेत सभिनी सहाफ़ी बिरादरी ॻाल्हाईंदे चयो त असांखे पंहिंजो किरदारु बहितर करणु घुरिजे। इंसान पंहिंजे किरदार सां सुञातो वञे थो। सोशल मीडिया ते कंहिंजी किरदार कशी करण बदिरां सचाईअ सां कमु करणु घुरिजे। उन मौक़े ते खानवान प्रेस क्लब जे सरपरस्त आला हाकिम कुंदर सदर अब्दुल हफ़ीज़ सहतो समेत सभिनी सहाफ़ियुनि जी इत्तिफ़ाक़ राय सां परवेज़ हुसैन भंड खे प्रेस क्लब खानवान जो जॉइंट सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।